नाज़रीन, जिना अस्पताल के ENT शोबे पारा बोड़न ऐं गूंगन माण्हुनि जे आलमी ॾियारे के हवाले से सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें सीनियर डॉक्टर्स पारा यंग डॉक्टर्स के आगाही ॾिनी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आमिर सुप्रो। जी आमिर जी, जना हॉस्पिटल में वर्ल्ड हेयरिंग डे के हवाले से सेमिनार कोठायो वियो। अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं। हिते डॉक्टर जेके मौजूद आहिनि त उन्हनि जो छा चवणो आहे। जेको सेमिनार थियो आहे असल मक़सदु आहे हेयरिंग जे लाइ इन जे लाइ जेको बि असांजो पेशेंट ईंदो आहे उन घटि में घटि जेको असांजी कम्युनिटी आहे उनखे ख़बर हुजे हेयरिंग केतिरी इम्पोर्टेंट शइ आहे। इम्पोर्टेंट शइ इन जे लाइ छो इंसानु ॿुधंदो पोइ ॻाल्हाईंदो। इन जे करे मतिलबु असांजे माशरे में मतिलबु मल्टीपल टाइप जा डिजीज़ूं आहिनि ऐं माण्हू जेको परेशान आहिनि। इन जे करे हीअ जेको अवेयरनेस प्रोग्राम आहे ॿुधण लाइ इहे इनशाला इनखे असां कंटिन्यू कंदासीं। उन खां पोइ इनशाला जेको बि माशरे में बहितरी थी सघे त असां पंहिंजे एंड ते करे सघूं था। ये समाज जो आगाही जो ॾींहुं आहे जेको सॼी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। हाणे मां इन में थोरियूं हिकु ॿ ॻाल्हियूं चवंदुसि पंहिंजे सिंधी भाइरनि खे। उन्हनि जे करे जो असां में हिकिड़ो ऐब हूंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो, ॿारनि खे कोई अखियुनि जी बीमारी हूंदो चश्मो लॻाईंदो, पर कोई कननि जो ॿुधाइण जो समाज जो हूंदो, उन्हनि खे असां ॿुधाईंदा आहियूं त तव्हां मशीन लॻायो। उहो चवंदा न इहो त ऐब आहे, जॾहिं इहो ऐब न आहे। इहा हिकिड़ी जीअं तव्हां चश्मो लॻाए सघो था त ईअं मशीन बि तव्हां कननि जी लॻाए सघो था। इन सां नंढे लाइ ॿारनि खे कोई प्रॉब्लम हूंदो, तव्हां लॻाईंदो त उनखे ॿुधण बि ईंदो, ॻाल्हाईंदो। सारे पाकिस्तान में, सारी दुनिया में आज ये दिन मनाया गया। इन दिनों को मनाने का मकसद आगाही पैदा करना है। आगाही आम लोगों में कि वो इस बात का एहसास करें कि समाज कितना इम्पोर्टेंट और कितना अहम जुज़ है। बदकिस्मती से समात और बीनाई दोनों इक्वली इम्पोर्टेंट है, लेकिन बीनाई जो है उसको ज़्यादा, कोई बेचारा नाबीना हो तो ज़्यादा अहमियत दी जाती है बजाय ना सुनने वाले को। लेकिन जो लोग नहीं सुन पाते, अगर आप उनसे पूछें तो उनके लिए भी जो है दुनिया में बहुत बड़ा मसला है। हमारे मुल्क में बहुत से बच्चे ऐसे पैदा होते हैं जो समाज से महरूम होते हैं और इसकी वजह से वो बोल भी नहीं पाते हैं। तो लोगों तक ये बात पहुंचाने की बहुत शिद्दत से ज़रूरत है कि ये तमाम चीज़ें काबिल इलाज हैं और अगर उनका सही वक्त पे मुआयना हो जाए, तशख़ीस हो जाए और जितना जल्दी उनके डायग्नोसिस होगी उतना अच्छा उनके ट्रीटमेंट के रिज़ल्ट्स होंगे। तो डिपार्टमेंट में आज जिस तरह से ये मनाया गया। जी बिल्कुल, हिते मौजूद डॉक्टरनि जो चवणु आहे त जेको वर्ल्ड हेयरिंग डे जे हवाले सां जेको सेमिनार कोठायो वियो आहे, जेकी पैदाइशी ॿोड़ा आहिनि, नंढड़ा आहिनि, ॿार आहिनि, वॾा आहिनि, त उन्हनि खे अवेयरनेस ॾियणी आहे त हू पंहिंजो इलाजु कराए सघनि। ऐं यकीनन ही जेकी बीमारी आहे क़ाबिल इलाज आहे, त उनखे सिर्फ़ु अवेयरनेस ॾियणी आहे। कैमरामैन अहमद सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ TV, कराची।